छा ॿुधाई भेण, पंहिंजे घर जो माहौल मिठड़ी सिंध जहिड़ो रहियो ई कान्हे और पंहिंजा ॿार सिंधी परिवारनि खे ॼाणनि ई कान था। सही थी चई भेण, मुंहिंजा पोटा पोटी त सिंधी ॻाल्हाइण तो परे सिंधी सम्झी बि नथा सघनि। तो कहिड़ो सिंधी माहौल ई नथो मिलेनि। हाणे तो पाण वॾे वॾे शहरनि में परे परे रहण लॻी आहियूं। अलाए पंहिंजा ॿार हिक ॿिए खे सुञाणे बि पाईंदा। हिन सां पंहिंजे ॿारनि जे निजी जीवन ते पियो फर्क़ु पए। कीअं सिंधित्व खे ॼाणींदा, कीअं सिंधित्व जो वाधारो थींदो। अरे ॿुधी थी, भारतीय सिंधु सभा कानपुर शाखा सिंधी समाज लाइ कानपुर शहर में 3 नवंबर 2024 जो लगातार 40वें साल पिकनिक के रूप में स्नेह मिलन उत्सव रखियो वियो आहे। हिन में वरी छा थींदो? हिन प्रोग्राम की शुरुआत सुबह जो 10 बजे थी वञी। इनमें सभिनी सिंधियुनि लाइ गीत संगीत प्रतियोगिता थींदी, सिंधी डांस, गेम, ॿारनि लाइ खेल कूद, भक्ति में सिंधी गीतनि सां गॾु स्विमिंग पूल सनान ऐं सभिनि खां मथे असांजे भगवान झूलेलाल जी महाआरती जो आयोजन थींदो। हिन जी घणी फीस रखी अथनि भारतीय सिंधु सभा वारनि? ही सभिनि लाइ फ्री आहे। एतिरो ई न, सुबह जो चाय नाश्तो, ॾींहं जी रोटी ऐं शाम जो चाय नाश्तो भी फ्री आहे। उनजो कोई चार्ज कान लॻंदो। ही प्रोग्राम तो कानपुर वासियुनि लाइ हूंदो न? अरे न, हिनमें कहिड़े भी शहर में सिंधी परिवार अची सघनि था। ॿुधी पई न भेण, तू भी पंहिंजा पोटा पोटी परिवार समेत अची वञे न प्रोग्राम में। हाँ भेण, मां त अॼु खां ई तैयारी शुरू थी करे छॾियां। हिन बहाने पाण कानपुर शहर त घुमींदासीं। अरे हाँ, भाभी के ही चईसि 1 नवंबर तक पंपलेट ते ॾिनल नंबरनि ते फोन करे पंहिंजो रजिस्ट्रेशन कराए छॾे। बिना रजिस्ट्रेशन जी एंट्री कान मिलनी। ही रजिस्ट्रेशन इन लाइ जरूरी है कि भारतीय सिंधु सभा कानपुर शाखा इन प्रोग्राम जो सरल ऐं व्यवस्थित आयोजन करे सके। असां भी अचूं पिया पंहिंजे शहर कानपुर में 3 नवंबर 2024 जे स्नेह मिलन प्रोग्राम में। स्थान लवकुश वाटिका, सिंहपुर, बिठूर, कानपुर। जय श्री झूलेलाल।